मां रब जो गज़ब पंजी जाए ते आहे, मां रब जो गुस्सो पंजी जाए ते आहे, पर मां अल्लाह जी रहमत, मां अल्लाह जो कुर्ब, मां रब जो प्यार मुझे कावणे गुस्से जे मथो हावी आहे। असां भी त उहे अमल कयूं न जो रब जी असां जे मथो रहमत वसे, असां जा कम युबता पो चवंदा हूं सही हाणे असां जे मथो अल्लाह से अज़ाब मोकलिया, बरसातूं मोकलियूं, हे थियो हो थियो, रिस्क में बरकत ना आहे। अल्लाह जा बाना हो जने रब जे कुरान जी नाफरमानी थींदी न, पो रब जा अज़ाब टुटन। सही आहे या ना? ता माके बुधायो असां मुसलमान व्याज में सब को मथे आयो या ना आयो? गोटकी जा वाणिया एतरो व्याज न दींदा हुंदा जेतरो व्याज मुसलमान था। वाणियो व्याज लख रुपए ते जेकने 5000 वठंदो, मुसलमान असां वारो वरी 15000 वठंदो। इन मौजू ते वरी वञा त गाल परे पइजी वेंदी, पो बे दफे खोसाई माके न घुराईंदा। अल्लाह पर गाल हक जी कबी जो तो सादा कम है कुरान सुनावण, असां जो कम जाए, असां जो कम गाल हक जी कयूं, को मनो न मनो तवां जी मर्जी आ। सादा कम है कुरान सुनावण, कोई मन्ने या ना मन्ने, दुही जहान ते मारी आवेसी जेड़ा हद कुरान दी भन्ने। रब तो फरमाए व्याज न खाओ, अहल्लल्लाहुल बैय व हर्रम रिबा, व्यापार मां अल्लाह तवां जे लाए हिलाल कयो आ, व्याज के मां अल्लाह तवां जे लाए हराम करे छडियो आ। व्यापार में 5000 फायदो ते हिलाला, 50000 फायदो ते हिलाला, 5 लाख फायदो ते हिलाला, पर जेकने व्याज जो 1 रुपयो पंजी हिलाल जे कमाई में आणे छडियोई त हर ही हराम थी वेंदई। असां वारा मानू भी सादा न, अल्लाह अकुल दिनो आ, अले उन जो दिमाग कम करे थो ले नथो करे। अल्लाह जा बानो जमीन पांजी आ, जमीन पांजी, ट्रैक्टर पांजा, सब कुछ पांजो, केड़ी खुटी खया वाणे को व्याज ते बिज वठी च। असां जे पता मां समझा तो ता वट कोई न हुंदो, बाकी असां जे पासे त कमल था पिया। वाणे को व्याज ते बिज वठींदा, जमीन में छटरींदा, यूरिया बाण जी बोरियूं वठींदा वाणे को व्याज ते, ऐ महीने जो सौदो खणदा न वाणे को व्याज ते। पछाड़ी एड़ा बदनसीब इंसान मां डिठा जेके पंहिंजे पीउ मां जी खैरात कंदा न, वाणे को व्याज ते पैसा वठी खैरात। बुधायो जो वाणे को व्याज ते वठी करे पंहिंजे पीउ मां जी खैरात करे, उहा खैरात केड़ी कबूल पवंदी? रब सां जंग जो ऐलान करे पो चऊं था असां जी मईशत तबाह थी वई आ, रब के नाराज था कयूं। असां के इया खबर आ त कुत्तो हराम। उलमा वेठा मां दावा सां चवां थो 100 दफा कुत्ते जो गोश्त खा, उहो भलो आ, व्याज इन को भी वधीक हराम आ। इन को भी वधीक व्याज किनो आ जे 100 दफा कुत्ते जो गोश्त। अल्लाह जा बानो छा छियो तवां के, ऐं ता उलमा को बुधाऊंदा 73 गुनाह व्याज जा, नंढे में नंढो गुनाह इहो आ जणो पंहिंजी मां सां ज़िना थो करे। को गैरतमंद हूंदो जेको पंहिंजी मां सां ज़िना। अल्लाह जा बानो मोटी अचो रब जे दरवाजे ते, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो, पंहिंजे रिज़्क के हिलाल बणायो, हिलाल। व्याजी व्याज थो खाए, पंहिंजे गुनाह में मस्ता, गुनाह के गुनाह समझे ही नथो। हुजूर फरमायो मोमिन हुआ, समझो आए कम जो गालियों कयूं थो वञाओ। मुझे हुजूर फरमायो मोमिन हुआ जेकने के बुराई के दिसे त उनके हथ सां रोके। छेआं रोकी तमे गालाए ने, दस्ता रोकी जेकने बुराई गिंदी। पर असां मौली बेचारा ना, असां मुल्लन वट हुकूमत आ, ना हथियार, असां मुला पाण चंदे ते हलऊं था, ता के कानो हथ सां रोके, असां ता के ज़बान सां रोके सघूं था। वद वद कावड़ लगंदी खड़ी, बे दफे जलसे ते न घुराईंदा। अल्लाह अकबर कबीरा। मुझे हुजूर फरमायो मोमिन हुआ जेकने के बुराई के दिसे त उनके हथ सां रोके, जेकने हथ सां रोकण जी ताकत ना है तो ज़बान सां रोके। ओ जेकने ज़बान सां रोकण जी ताकत ना है, गरीबा मिस्कीना मजलूमा राका, जेकने गालाइंदुम त वडेरो गोठ खां लडाए छडींदो, जेकने गालाइंदुम त जेलन जे अंदर मसलन जे अंदर फसाए छडींदो। मुझे साईं फरमायो कम से कम उन गुनाह के, उन बुराई के दिल जे अंदर बुरो समझे यो मोमिन। गुनाह
गुनाह के रोके नथा सगऊं झले नथा सगऊं तवज्जो क्यों मारे जेकने असा गुनाह के रोके नथा सगऊं तो कम से कम गुनाह के गुनाह तो समझो बुरे अमल के बुरो तो समझो ना हाने मां ता को पूछा दो क्या ता जे इलाके में मां समझा तो गो थींदी आ ले न थींदी आ यो डांदन जी यो गडहन जी उठन जी असा जे पासे गो थींदी न पो खणी उन में जुआ न खेडंदा साईं बस मां गिंदा करो साईं मैं तो गुनाह नबी मां त खतो गिंदा अरे अल्लाह जा बाना गुनाह के गुनाह तो समझ ना एकड़ी लानत थी वसे तू भी उन लानत वाली जाए ते वेंदे त पो तोजे मतो छंडा किरंदा या न किरंदा साईं काथे जो गटर खुलियल होजे उतो जो गाडियूं टपन हमरा जो बी रहे तो उन जा कपड़ा पलीत थींदा या न थींदा वरी सी मां त गिंदगा रहू मां त मज़ो के रहू खतो जुआ कंदा न पोते जुआ खेडण वारा ब हुंदा तमाशे दिसण वारा वरी 20 हुंदा अल्लाह जा बानो गुनाह के गुनाह समझो बुरे अमल के बुरो समझो जानी जिना थो करे पांजे जिना में मस्ता रब जे कुरान आवाज दिनो ला तकरबु जिना इन्नहु काना फाहिशतन व मक़ता व साअ सबीला रब तो फरमाए जिना त न जो पर जिना जे वेझो ही न वञो यो तबाही बर्बादी वारो रस्तो जिना त न क्यों पर जिना जे वेझो ही न वञो साईं अब्दुल रहमान मुजो टाइम पूरो थे त माके इशारो ॾिजाए मुफ्ती दाऊद वरी कावड़ जी विंदी मासा जिना त न क्यों पर जिना जे यार गालायो ला तकरबु जिना रब तो फरमाए जिना त न क्यों पर जिना जे वेझो ही न वञो ऐं मुझे हुजूर फरमायो चाचा जिना करजा जिना छाए मां नथो चवां मदीने वारो साईं तो चवे जिना करजा जेकने तू कंजे घर दे निहारे थो पियो पराया लोड़ा लतारे थो पियो उहा भी कंजी अमर हुंदी कंजी न्याणी हुंदी कंजी भेण हुंदी कंजी घरवारी हुंदी जेकने तू परावन घरन दे निहारी ने त ब्या बिल्ला भी तुझे घर में निहारींदा जेड़ी करनी तेड़ी भरनी जेड़ी नियत तेड़ी मुराद अल्लाह जा बानो बुराई न खां बचो नेकी जे तरफ अचो रब जी रहमत जा दरवाजा 24 कलाक खुलिया प्यान बानो रब जे दरवाजे ते अचण में तुझे अचण में देर लगी सके थी पर रब जे परचण में देर नथी लगी सके अब अल्लाह जे परचण में रब जे परचण में देर नथी लगी सके रब जे कुरान आवाज दिनो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ओ मुझा पाना जेकरे सजी जिंदगी तो गुनाहन में गुजारे छड़िया सजी जिंदगी तो गलतिन में गुजारे छड़िया मथे जे वारन का वठी करे पेरन जी खुड़िन ताई गुनाहन सा भरियो पियो समुंड जे झग को अधिक तुंजा गुनाह थिया गुनाह करे करे तू गुनाहन जी इंतहा करे छड़िया पर मां रब्बुल आलमीन जे दरवाजे ते अचण तो जो कम्मा तुझे गुनाहन के माफ कर मा अल्लाह जो कम्मा तरें के अल्लाह वारे फरमायो कर ले तौबा रब की रहमत है बड़ी अल्लाह जी रहमत तुझे मुझे गुनाह को मथे अल्लाह जी रहमत तुझे मुझे गुनाह को मथे माफी वठो मुझे अल्लाह के परचायो जानवरन वांगे जिंदगी न गुजारे जिंदगी गुजारे त मोमिनन वारी जिंदगी कुरान वारी जिंदगी गुजारियो अफसोस सा चवणो थो पए सदायूं था मुसलमान कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कुरान को पढ़े नमाज को पढ़े मस्जिद को पढ़े हां भा सा विडियो बैठो भा से नथो गलाए पी पुट सा नथो गलाए या साजी मुसलमानी मुसलमान हुआ जेको वत में वद 3 डी कावड़ रखंदो चौथे डी कावड़ खत्म कंदो या मुसलमान की निशानी साल 20 साल घर में नाचना ना वंजना भा भा खोजदा है या केड़ी मुसलमानी या अल्लाह जो नालो थो पांजे गुनाह जी माफी वठो पांजे ओड़े पारे वारन के भी न दुखायो पांजे भाइरन के भी न खुदे दुखायो पांजे वालिदैन जी इज्जत कयो पांजे अप्पे मां जो एहतराम कयो बयान तमाम घणा केड़े मौजू ते गलाए केड़े मौजू ते गलायो जे मौजू ते गलाइंदा से कलाक हलियो जींदो उलमा किराम घणा वेठा बस मां इहो अर्ज तवा के कयो थो वञा त जिंदगी मोमिनन वारी गुजारियो जिंदगी कुरान वारी अज आए कोड़ो मुसलमान जेको दिल सा वायदो करे त मां जेका दाढ़ी कुड़ींदो हुजूर जी सुन्नत दाढ़ी रखण वारो बणजी जेकॾहिं हिन जलसे जे अंदर हिकड़ो भी दाढ़ी रखण वारो बणजी वञे न साईं मोहम्मद सिद्दीक जो जलसो कामयाब जेकॾहिं
जेकॾहिं हिकिड़ो बेनिमाज़ी 5 वक्त निमाज़ जो पाबंद बणिजी वञे न ही सारो जलसो कामयाब आहे। हिकु व्याजी व्याज खां तौबा ताइब थी वञे भी जलसो कामयाब आहे। हिकु अबे अम्मा जो नाफरमान अबे अम्मा जो फर्मा बरदार बणी वञे भी जलसो कामयाब। असां गुनाहन को माफ़ी घुरी त ॾिसूं न, रब जे दर ते अची त ॾिसूं न। तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो फिक्र दुनिया करके देखा फिक्र आखिरत करके देख, छोड़ कर अब जिक्र सारे जिक्र मौला करके देख, कौन किसके काम आया कौन किसका है बना, सबको अपना करके देखा रब को अपना करके देखा। अल्लाह वारो तो फरमाए छॾे दे दुनिया जी फिक्र, माल गॾाया पैसा गॾाया, हाणे आख़िरत जी फिक्र कर, क़बर जी फिक्र कर। माण्हुनि सां यारी न कई तोखे धोखा मिलिया नुक़सान मिलिया, हाणे छॾे दे माण्हुनि जी यारी खे, हिकिड़े रब सां यारी रख त तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। रब सां मोहब्बत कर, रब सां यारी कर रखो। हे जिंदगी वारी मोहब्बत है, माण्हुनि वारी मोहब्बत आरज़ी आहे। हकीकी मोहब्बत केड़ी आ? जो अल्लाह वारी मोहब्बत। पोइ मां छो न चवां सब मखलूक दा खालिक अल्लाह। अबा खालिक केरा यार? अल्लाह जो नालो मोहब्बत सां खणो। खालिक केरा? सब मखलूक दा खालिक अल्लाह, हाकिम कादिर मालिक है, सजदा सिर्फ खुदा को जायज जो सजदों के लायक है। सजदो न रब जो कंदासे जेको सजदे जो लायक आहे। पूरी दुनिया दुश्मन थी पवे, बचाइण वारी ज़ात कंहिंजी आहे? यार ॻाल्हायो त सही, बचाइण वारी ज़ात कंहिंजी आहे? पोइ मां छो न चवां मारने वाली सारी दुनिया, मारने वाली सारी दुनिया, एक बचाने वाला तू, हर आजमाइश हर मुश्किल में साथ निभाने वाला तू। उन रब जे दर ते या उन रब सां मोहब्बत कर। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, छो त दिलनि जो सुकून दिलनि जो करार अल्लाह जे ज़िक्र में। अब दिल जो सुकून छा में आहे? ॻाल्हायो बस, मुंहिंजो बयान ख़त्म आहे, मां अल्लाह जो ज़िक्र कराए स्टेज तो छॾिया। चओ दिल जो सुकून छा में आहे? फस्कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। ओ मुंहिंजा बाना तू मुखे याद कंदे त मां अल्लाह तोखे याद कंदुसि। तू मुखे पंहिंजे कखाणनि घरनि में याद कंदे, तू मुखे पंहिंजी ज़मीन ते याद कंदे, तू मुखे पंहिंजे फसल ते याद कंदे, तू इंसाननि खे गॾाए करे मां अल्लाह खे याद कंदे। जीअं अॼु साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक़ खोसे साहब जलसो करायो, परे परे को उलमाए किराम घुरायई। मां फ़कीर खोसो ज़िले कश्मीर तालुके तगवानी शहर में सफ़र करे साईं मोहम्मद सिद्दीक़ साहब जे हुक्म ते जलसे में शरीक थियो ऐं ॿिया काफ़ी उलमाए किराम आया। वरी मुजीब ईको साण भी पहुचियो। जीअं रब जे क़ुरान जो आवाज़ झर जंग में हले, रब जे क़ुरान जे आवाज़ जी रहमत वसे ई वसे। अवां परे परे खां सफ़र करे पंहिंजा घर ॿार सिराए करे रब जो क़ुरान ॿुधण जे लाइ आया हो। ओ मुंहिंजा बाना तू इंसाननि खे गॾाए करे मां अल्लाह खे याद कंदी, मां आसमान ते मलाइकनि खे गॾाए अल्लाह तोखे याद कंदो आहियां। आवाज़ संगत बलोच मोहब्बत और निस्ती आवाज़ और खुशी सुभान अल्लाह। चे ख्याल है जिक्र खने दूसरे में जिक्र खने ना जेका हवा जिक्र अल्लाह है बाज खनो खेन हमारी दिल विचा मुनाफिकी पैदा न पी जेका अल्लाह से मुनाफिका से बचाई और जेको हवा रब जिक्र ज्यादा खन गए ना रब जिक्र खन गाओ गुनाह नहीं गुन इंसान जरे गुनाह कंदो आ ना दिल कारी कटजी वेंदी आ। रब जे जिक्र करण सा दिल रब जे नूर सा मुनव्वर बणजी वेंदी आ। क्या ख्याल है जिक्र कबो सब मोहब्बत सा बैठाओ जेके मोहब्बत सा बैठाओ हाथ मथे करन मारे सा माशाअल्लाह ये जलसो कामयाब आ तो सजी जमात मोहब्बत पर के अल्लाह वाले ही फरमायो रहे वफा में बढ़ता जा कुर्ब की सीढ़ी चढ़ता जा हर दम शौक से पढ़ता जा ला इलाहा इल्लल्लाह शायद मोहब्बत से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह।
तेरी नफी तेरा इस बात शैतान के है मुंह पर लात। अल्लाह जो जिक्र शैतान के असुल न वणंदो आ पर रब जी रहमत जो वड फुड़ो मींह वसंदो आ। अब असां के अल्लाह राजी करणो है शैतान राजी करणो है। तेरी नफी तेरा इस बात शैतान के है मुंह पर लात। शैतान की है यही सजा ला इलाहा। यार शे ज़बान चका जिक्र नहीं आवाज आऊं गुशी आ फदी साथी ते रब जिक्र आवाज आऊं खने ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गैरों से तू मांग नबी कोई नहीं है उसका शरीक। जो तो न रब जे दर ते झुकंदा से बे गैर जे दर ते न झुकंदा से। अब के जे दर ते झुकबो कंखा घुरबो। गैरों से तू मांग नबी कोई नहीं है उसका शरीक। सब मांगता है वो दाता ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे। हजरत बिलाल ईमान आंदो ते काफर जो गुलाम पुठिए ते मनन जा मन पत्थर प्यार। बिलाल कलमो छड़े दे जान हली दी दई। हजरत बिलाल तो चवे जान हली वने परवाह ना है पर मोहम्मद मुस्तफा जी गुलामी के छड़ो जे लाए बिलाल तैयार ना। इयो साहबा जो ईमान। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। छुट रही हो जब दुनिया दूर हो सब घर वाले। डॉक्टर चवन लाइलाज थियो सकरात जी हालत में बिस्तरे ते पियो आ चो इन मौत माल अल्लाह कलमो नसीब। अब भलो वो जंजी पछाड़ी भली जानी जिना कंदे मरियो केड़ो मौत आ। शराबी शराब पींदे मरियो केड़ो मौत आ। चोर चोरी कंदे मरियो केड़ो मौत आ। चो मौत अचे त कुरान पढ़ंदे अचे मौत अचे त नमाज पढ़ंदे अचे मौत अचे रोज़े सां अचे मौत अचे त काबतुल्लाह में अचे मौत अचे त कलमे सां अचे। छुट रही हो जब दुनिया दूर हो सब घर वाले मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सब जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह सी का दुआ है अल्लाह ताला मुझन टूटन फूटन लफ्जन के कबूल फरमाए मुझी हाज़िरी के कबूल फरमाए। ऐं मां सां गॾु जोड़ी नात ख़्वान जो त जलसो भी बलोचन जो आ मौलवी भी बलोच आ त मां नात ख़्वान भी बलोच आंदा ऐं वरी नात भी इंशाअल्लाह तव्हां खे बलोची में ॿुधाईंदा। कोसा भी मेहमान नवाज आयो तदे जो बरम रख जो मां भी टिकड़ा नहीं आंदो मान तो माशाअल्लाह कोसा मुजा वडा सखी है। ये न जो साईं बेचारो सुल्तान साईं गुलजार अहमद बेचारो मौलूद चयो सिर्फ 3-4 बार वे उठया जे के डर बहरहाल इन बेचारन जी खिदमत के अल्लाह सिता जे रिज़्क में माल में बरकत ता फरमाइंदो। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।